ना पोइ छॾीसि करे अस्सलाम वालेकुम दोस्तों, अमीर हसन सोलंकी तव्हां ॾिसी रहिया मलाकड़ा टीवी। अॼु असां हितां मौजूदु आहियूं मेमण ॻोठ ऐं दरसाण छने जे लॻ सैयद काइम अली शाह जी दरगाह आहे। हीअ नयूं दरगाह आहे, तक़रीबन 8-10 साल थिया आहिनि। साईं पंहिंजो ज़ाहिर थियो आहे, पंहिंजूं करामतूं ॾेखारींदा साईं। काफ़ी माण्हू हिते ईंदा आहिनि, साईं जा मुरीद जेके पंहिंजूं बासवासियूं हूंदा आहिनि, पोइ उन्हनि जूं पूरी थींदियूं आहिनि, पोइ हिते ईंदा आहिनि पंहिंजी ज़ियारतुनि ते। ऐं साईं काइम अली शाह जी मज़ार बि तव्हांखे ॾेखारीसीं। ऐं हिते ही पहिरियों मलाकड़ो शुरू थी रहियो आहे, पहिरियों मेलो लॻी रहियो आहे 2021 जे तक़रीबन आख़िरी महीननि में ही मलाकड़ो शुरू थी रहियो आहे, मेलो शुरू थी रहियो आहे। ऐं हाणे असां मलाकड़े जी तरफ़ हलंदासीं। जीअं त नाज़रीन, सैयद काइम अली शाह जी ही मज़ार आहे ऐं उनजी क़बर मुबारक आहे। ये दरसाण छने जे करीब आहे, ॻोठ आहे, ॻोठ में आहे लॻ दरसाण छनू। ऐं हाणे हलंदासीं मलाकड़े तरफ़। ॻोठ लॻ दरसाण छने जे भर में अली नवाज़ जोखियो साहब जे ॻोठ में तारीख़ी दरगाह आहे साईं काइम अली शाह रहमतुल्लाह अलैह जो पहिरियों मलाकड़ो आहे। पहिरीं धमाला ही मेलो पहिरियों दफ़ा कयो वियो आहे, जंहिंमें पंहिंजे कैमरा में बंदि इंतज़ाम जा ऑफिसर ऐं मलाकड़े मेले जा सरबराहगवान मोहतरम जनाब हाजी अब्दुल सलाम जोखियो साहब उन जा साथी दोस्त माइट तमाम मौजूद आहिनि। पहलवान पंहिंजा जोड़ ठाहे वठनि। सोनो आहे जमाली, वाह वाह, शीदी ऐं जमाली मलाकड़ो शुरू थी वियो, मुकाबला बाक़ाइदे शुरू थी विया। पहलवान जमाली ऐं पहलवान शीदी, शहबाज शीदी, खालिद जमाली, आ जमाली आ शीदी ऐं जमाली कार दा चऊं आयल मेहमान जी आजा दा कयूं। पहलवान शीदी, पहलवान खालिद जमाली मेलो साईं काइम अली शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जो तारीख़ी उर्स मुबारक जे मौके ते क़ौमी रांदि मलाकड़ो। पहलवान शीदी नादर जुल्फकार होशियार या मल गदाए ना शीदी ना अदा या गदाए चमन कॉलोनी। पहलवान शीदी ऐं जमाली, शीदी आ जमाली ऐं शीदी सख्त मुक़ाबलो आहे। जमाली जो जाठो सख्त लॻो आहे शीदी खे। शीदी छॾाए पियो अल्लाह वाह वाह वाह। जल छा थियो शीदी, छा थियो? शीदी ऐं जमाली, खालिद जमाली, शहबाज शीदी, साले मोहम्मद दर्स साहब जा फर्जंद अदनान दर्स साहब जी महिरबानियूं। ये दरगाह साईं यूसुफ शाह अमीनानी जा गादी नशीन आहिनि। आ जमाली, आ पहलवान शीदी आ जमाली आ, वाह शीदी वाह, बस शीदी बस, अल्लाह वाह 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 वाह। शीदी बाकायदे गिरा खड़े हुए शीदी जले ते, अल्लाह वाह वाह वाह। यो आई शीदी वनी बंबोर के बाहर नहीं, वाह वाह शीदी जो कदर कयो, इनाम जो शीदी के, वाह शीदी वाह। अजय आने वाहिद खीरो पहलवान रजब बारी जो ऐं पहलवान खीरो भाई भला मले ने अज बाकायदे मुकाबलो है।
पहलवान खीरो घट ईंदो आहे ए सलाम साहब घुरायो आहे पहलवान खीरो पहलवान बारी जो वाहिद खीरो साई सलवार साहिब जो पहलवान बिलू सलवार साहिब पहलवान रजब बारी जो पहलवान वाहिद खीरो वाह वाह खीरो ऐं पहलवान वाह वाह छठे ज़िले जो मुक़ाबिलो वाह वाह खीरो ऐं बारी जो सख़्तु मुक़ाबिलो खीरे जा जाड़ा जाठा बारी जो बचे थो सख़्तु मुक़ाबिलो आहे पहलवान बारी जो पहलवान खीरो 500 रुपया इनाम आहे पोइ मल ते पहलवान वाहिद खीरो पहलवान रजब बारी जो वाह 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 बारी जावा लगे ताड़ी इहो बारी जो साईं आयाज़ अली शाह अख्तर जमाली ऐं पहलवान साईं जो इंशाअल्लाह ताला हर साल जी जमाली ऐं साईं आयाज़ अली शाह ऐं पहलवान अख्तर जमाली सख़्तु मुक़ाबिलो आहे ऐं साईं आयाज़ अली शाह बुखारी दे बिल आहे 1000 रुपया मेले जे अॻुवान ऐं मेले जे सरबराह मोहतरम जनाब हाजी अब्दुल सलाम जोखे साहब जो 1000 बिल आहे 1000 रुपया हर जोड़ी दे इनाम पिया रखनि हाजी अब्दुल सलाम पहलवान वाह बारी जा वाह ये रजब बारी जो पहलवान मुझे इनाम जी बिस्मिल्लाह कई रजब बारी जे सब खां पहिरीं मूंखे 100 रुपया इनाम ॾिनो रजब बारी जे लाइ ताड़ी वॼाए ज़ोर सां अनाउंस थिए थी इनाम ॾिनई पहलवान रजब बारी जो साईं आयाज़ अली शाह पहलवान अख्तर जमाली बिल्लाह 1000 मल पहिरीं आहे मुक़ाबिलो सख़्तु साईं आयाज़ अली शाह साई सलवार सां सैयद आहे कारी सलवार सां जमाली आहे सख़्तु मुक़ाबिलो आहे ॿई नौजवान ॿई 16 मल सैयद आहे जमाली आहे सख़्तु मुक़ाबिलो आहे पहलवान साईं आयाज़ अली शाह पहलवान जमाली सख़्तु मुक़ाबिलो हिकिड़ी ताड़ी वॼाए साईं जे लाइ ज़ोर सां जमाली खुदा ॿई नौजवाननि जमाली वारा पे करे वरिस जमाली जो जाठो होशियार सैयद वाह जमाली वाह ताली लगे नारे हैदरी वाह जमाली वाह जायद जो के हेलो पहलवान यह जायद जोख्यो पहलवान रज़ाक शीदी जायद जोख्यो जमाली जो कदर के इनाम जो अख्तर के पहलवान रज़ाक शीदी अली शाह रहमतुल्लाह जो तारीखी उर्स मुबारक मल्हायो ऐं जे मौक़े ते तारीखी असांजी सिंध जी क़ौमी रांदि मलाखड़े खे तइमु ॾिनो वरी महिरबानी हाजी अब्दुल सलाम जोखे साहब जिन जी शीदी ऐं पहलवान जायद जोखियो ऐं शीदी रज़ाक शीदी सख़्तु मुक़ाबिलो आहे रज़ाक शीदी ऐं जोखियो ऐं शीदी हल वाह जोखिया वाह लगे ताड़ी असां वटि सीनियर पहलवान उस्ताद सुमार बुकेरो मौजूद है पहलवान सुमार बुकेरो हाँ शीदी हाँ जोखिया शीदी है जोखियो हल वाह शीदी कयो बिठो कम के होशियार शीदी वाह शीदी है जोखियो हाँ जायद पहलवान वाह
वाह जोख्या वाह शीदी अजी आए सीनियर पुरानो पहलवान अलग मलाखरा टीवी से गदाए मीर हसन सोलंकी पहलवान जायद पहलवान रजाक शीदी जायद जोख्यो जोख्या पहलवान वाह 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 रजाक शीदी वाह बस वाह रजाक धक न ॾींदो आहे खालिद जमाली अदा शीदी छा शीदी मुड़स तो मारे छा थियो अथई भंग पी आयो ई आहे शीदी करे छा थो छोकिरो तो लखनि जो मारे शीदी करे छा थो पहलवान पंहिंजे पाण खे बाबा नंढड़ा वेही रहो वाह वाह पहलवान खालिद जमाली पहलवान शहबाज शीदी वारा पियो करे खालिद जमाली बचे पियो पहलवान जमाली वरी शीदी वारा पियो करे जमाली बचे पियो वरी शीदी जाटो सख्त लॻो आहे मल गॾिजी पई या बराबर है पानी जग हारे छो सीधी वरी हल जग ये मथा आई जमाली वरी बुधी पियो ये कार कोने मल या कार में कोने बाबा या किताब में लिखल काने मल या किथे लिखल काने वाहिद खीरो पहलवान रजब वारी जो तैयारी कंदा इन मल का पो 1000 बिल है 100 रुपया पहलवान शीदी घुमाए पियो जमाली बचे पियो शीदी घुमाए पियो जमाली बचे पियो जमाली बची वियो वरी शीदी जो जाठो जमाली जो जाठो शीदी छॾाए पियो काबू जाठो यारा जाठा शीदी बेईमानी न कर हल शीदी मरी वियो शीदी हल काबू करे हल वाह हल शीदी मोकिलायो शीदी वाह जमालिया लाई खीरो वाह वाहिद खीरो में टे मलो हुयूं पहलवान खालिद जो कदर कयो जमाली जब वारी जो पहिरियों जोड़ पोइ मल आहे मुक़ाबिलो सख़्त आहे वाह सलाम साहब घुरायो आहे पहलवान सख्त मुकाबलो है पहलवान वाहिद खीरो पहलवान रजब बारी जो वही पहलवान वाह बारी जो वाह पहलवान वाह वाहिद खीरे जला ताड़ी बजाए जोर सा जोखियो मीर हसन सोलंकी साहब के इनाम ॾींदा हाजी अब्दुल सलाम आगे अचणो है कल ही मुसा गड्डो थाने बुला खान में अजाओ इनके वठी आज अब्दुल रज़ाक जे चवण ते मीर हसन सोलंकी साहब जी मेहरबानी ई पूरी सिंध जा मलाखड़ा अटेंड कंदो आहे पहलवान अब्दुल रज़ाक पहलवान जायद जोखे पोई मल्ला है शीदी आई पहलवान जोखियो नंढड़ा वेयो हल पहलवान आशीदी आ जोखिया जायद जोखियो पहलवान रज़ाक शीदी 500 इनाम है वाह पहलवान जायद वाह जोखिया जला ताड़ी बजाए थे जोखिया तमाम घणाए पहलवान साईं अयाद अली शाह अख्तर जमाली भली जोड़ी है असा के बड़ी खुशी है साईं पहिरें जोड़ में मुकाबला कंदो है अख्तर जमाली बई नौजवान मल वाहिद खीरो मुकाबलो कंदो इन जोड़ी में जेको करे सैयद बचे पियो साईं बचे पियो जमाली वारा वरी जमाली जाठो आयो साईं छॾाए पियो मुकाबलो जारी आहे जमाली जा चारा जाठा साईं वारे जी कोशिश कई मुकाबलो इंतहाई दिलचस्प है सैयद जमाली जो पहलवान अख्तर जमाली साईं अयाद अली शाह वाह सैयद वाह साईं अयाद अली शाह वाह साईं जला ताड़ी बजाए जोर सा साईं के इनाम लियो साईं अयाद अली शाह के हाणे
तो खबर साईं आया सीधी अल्लाह वाह 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 चाचू भाई मिला पे अच्छा वाह 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 अल्लाह 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 पुलिस वाह वाह मजारी वाह मजारी वाह अजियो सदाम मला अजियो मला हेरा पहलवान खालिद जमाली पहलवान जाहिद जो क्यों इन्हनि मां जेको जड़ियो मुक़ाबिलो कंदो सदाम मला पहलवान सख्त मुक़ाबिलो आहे वाह 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 जाहिद जो क्या वाह छड़िया मलाकड़े के हर पहलवान के 500 रुपया इनाम उन दिल अलहदा वही मेहरबानी मौला सिंह के सलामत रखे रात पे जिया मुकाबलन ताई सक दिसंदा छा तो थे अज कटियूं गालियूं सफा तो तू खटी या मां खटा वही मेहरबानी मीर हसन सोलंकी जो मलाखा टीवी जो ओनर यूट्यूब पे पंहिंजो चैनल रखे तो जो पूरे पाकिस्तान में पूरी दुनिया में असांजी मलाकड़े के मुतारिफ कराया वाह वाह कम अज कम पाने चाचे जो मानू ख्याल करे कुछ तो अदब करे तुझे पी जो भा है बस तो दादो तो खटे या पोतो तो खटे वाह वाह हल साईं अजकल एडवांस दौर है पोतो खटी हो ताड़ी लगे एकड़ी जोरदार बस दादे जो तो ख्याल कर अबे दादे जो तो ख्याल कर दादा ये न कर वाह वाह सीधी साईं सीधी बादशाह हम बादशाह ताड़ी लगे एकड़ी शहबाज सीधी जलाए आने मैदान देखिए अब्दुल वाहिद हीरो जोखा बिरादरी दर्श बिरादरी पहलवान जो मुकाबला जारी है ना मज़ो थींदो सुभाणे पहलवान खालिद जमाली ऐं पहलवान खालिद जमाली ऐं पहलवान जाहिद जोखियो वाह खालिद जमाली वाह जमाली वाह यो पहलवान खालिद जमाली खास के लिए पहलवान साईं अयाद अली शाह पहलवान वाहिद खीरो साईं अयाद अली शाह मल पेरी आए मुकाबलो सख्ता जोड़ पेरियो मल पेरी मुकाबलो इंतहाई दिलचस्प है सैयद ऐं पहलवान वाहिद खीरो ऐं पहलवान वाह वाह पहलवान वाहिद खीरो सैयद अयाद अली शाह बिया वेरो पहलवान सैयद ऐं खीरो पेरी मलाए मुकाबलो सख्त है पहलवान हाँ साईं आखिरा वाहिद खीरो पहलवान साईं अयाद अली शाह पेरी मलाए जोड़ पेरियों आए मुकाबलो सख्ता जबरदस्त मुकाबलो सैयद ऐं खीरे जो वाह वाह हफीज पवर पहलवान साईं अयाद अली शाह ऐं वाहिद खीरो भली जोड़ी पहलवान 2000 इनाम है 2000 हिकिड़ी ताड़ी वजाए इनाम थी 2000 रुपया पेरी मलाए सख्त मुकाबलो है मुकाबलो दिलचस्प है हथ हणायो वाहिद खीरे के हथ हणायो पहलवान अञा मज़ो थींदो सुभाणे फाइनल जा मुकाबला अब्दुल सलाम साहब मौजूद आहिनि उन्हनि जा महिमान मौजूद आहिनि पहलवान खीरो पहलवान साईं अयाद अली शाह सैयद ऐं खीरो सख्त मुकाबलो आहे साईं आखीरा वाहिद खीरो साईं अयाद अली शाह वाहिद खीरो सख्त मुकाबलो सैयद आखीरा वाह वाह साईं वाह साईं लताड़ी अजय सदा मला वाह सैयद वाह पहलवान साईं अयाद अली शाह वाह साईं के हाँ दक जी कार है पहलवान सदा मला के खपे सदरो सवलो छिके
पहलवान साईं जो कदर कयो आयाद अली शाह जो साईं के इनाम लियो साईं आए साईं के दिल खोले इनाम लियो पहलवान ये साले शीदी ये मतारे जो फर्जंद है गुलाम नबी जो भाई साले शीदी जमादार इराज जमादार हफीज अल्लाह बख्श जो क्यों मुझ वाह पहलवान वाह खालिद जमाली वाह खालिद जो कदर कयो पहलवान हाणे सदाम मला साईं जो कदर कयो आयाद अली शाह साहब जो इनाम जो साईं पढ़ियो लिखियो पहलवान आए साईं कमीशन करे वेठो बाकायदे साईं जा बड़ा मुकाबला होंदा आहिनि सिंध में सॼी सिंध में मुकाबला कंदो आहे साईं आयाद अली शाह पहलवान कबूतर सदाम शीदी कबूतर खास केली के बाकायदे कबूतर वांगुरु उॾारे पियो पर खास केली में मल आहे वाह वाह नंढड़ो ज़रूर है पर खास केली मल आहे वाह 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 खास केली हल ना 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 सदाम ना 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 ये मल गदा ये गदा अगर सदाम मल कर सदाम सदाम अगर छा थियो हाँ हाँ पहलवान सची न तो करे पहलवान सदाम मल्ला आई पहलवान वाह वाह सदाम मल्ला कबूतर खास के लिए घुमाए पियो सदाम मल्ला कबूतर बचियो वाह वाह कबूतर बचियो वरी बचियो छॾायो वाह 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 कबूतर वाह सदाम मल्ला के काम करे छॾी वाह हाँ वे पहलवान सदाम सख्त मुकाबलो आए वाह 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 सालू शीदी खालिद जमाली पहलवान वाह वाह जमाली वाह हाणे वाहिद खीरो तो सुभाणे ट्रैक्टर शीदी सदाम ऐं गुलाम नबी शीदी जो डिस्ट्रिक्ट छठा जो सदर है ॿियो खान मोहम्मद शोरो गुलाम हुसैन पठान सुभाणे ईंदा पहलवान वाहिद खीरो साईं आयाद अली शाह पोई मल आहे मुकाबलो सख़्त आहे अॻी मल सैयद मारे वियो आहे पोई मल ते 1000 रुपया इनाम आहे हाजी अब्दुलसलाम जोखे साहब जो पहलवान वाहिद खीरो 2000 माफ़ कंदा 2000 इनाम आहे पहलवान खीरो पहलवान साईं आयाद अली शाह सैयद ऐं खीरो बा अल्लाह बख्श जी मेहरबानी जोखे जी पहलवान उस्ताद सुमार बुकेरो ऐं मौजूद है जमादार हफीज पवर पहलवान वाह वाह ऐं असां मुलन जो अॻवान आहे रज़ाक शीदी पहलवान खीरो साईं आयाद अली शाह सख्त मुकाबलो आहे पहलवान वाहिद खीरो वाह नाज़रीन साईं अयाज शाह हीरो वाहिद खीरे जो मुकाबलो जारी आहे ॾिसो कहिड़ो खुश नसीब तो थे ज़ीरो सख्त मुकाबलो आहे पहलवान वाह 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 सैयद खीरो ऐं पहलवान साईं अयाज अली शाह मुकाबलो जारी है वाह वाह सैयद ऐं पहलवान वाहिद खीरो वाह 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 पहलवान वाह खीरा वाह वाहिद खीरा वाह 2000 खणी वियो
वाहिद खीरो खीरे जे लाइ ताड़ी वजाए ज़ोर सां। वाह वाह पहलवान कबूतर हाँ मुझे ख्याल में सही तो चाहिए पहलवान सदाम साईं हलिया साईं पहलवान साईं अयाज़ अली शाह भलो मल आहे पर जेका अनाउंसमेंट कंदो आहे मूंखे पसंदि हूंदी आहे उन जे करे ही मुंहिंजो शागिर्द बि आहे अनाउंसमेंट में साईं जी महिरबानी ऐं 2 मिंट साईं खे चवंदसि अनाउंसमेंट करे। वाह 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 कबूतर वाह दिल खणी 1000 रुपया कबूतर ऐं सुभाणे इंशाअल्लाह हिते वरी मलाकड़ो थींदो पहिरीं जोर ते 15000 रुपया बिल आहे ॿिए जोर ते ऐं 10000 रुपया ॿिए जोर ते बिल रुपया ऐं रज़ाक अनाउंसर जे लाइ छा इनाम आहे पेश करियां थो अदा अब्दुल सलाम खे कपड़नि जो ख़्याल कजो कपड़नि जो हेठि कपड़नि जो ख़्याल कजो। वाह 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 कबूतर वाह अजो को मलाखड़ो इनाम ॾियो ऐं अजो को मलाखड़ो पुॼाणी ते पहुतो जेके इनाम ॾियणो आहे पहलवाननि खे ॾेई वञो वरी सुभाणे इंशाअल्लाह सुभाणे 3 बजे तेसीं ताईं इजाज़त ॾींदा महिरबानी। खुलियो साईं में को आया दिखा पे